सिक्योरिटी फोर्सेस पाक अफगान सरहद ते फितनाल हिंदुस्तान सां वास्तो रखंदड़ दहशतगर्दनि जे दाख़िल थियण वारी कोशिश नाकाम बणाए छॾी। 33 दहशतगर्द जहनुम भिड़ा ISPR मूजिब पाक अफगान सरहद ते दहशतगर्दनि पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश कई। ऑपरेशन दौरान फितनाल हिंदुस्तान सां वास्तो रखंदड़ 33 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप भारत सां वापार बाबति ॻाल्हियुनि खां पुठो जवाब ॾेई छॾियो। चवे थो टैरिफ तकरार हल थियण ताईं भारत सां कंहिं बि क़िस्म जूं वापारी ॻाल्हियूं न थींदियूं। पाकिस्तान यूक्रेनी सदर जे बयान ते यूक्रेन खां बाज़ाब्ता वज़ाहत तलब करण जो ऐलान करे छॾियो। पर तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान यूक्रेनी सदर पारां यूक्रेनी जंग में पाकिस्तानियुनि जे मुलविस हुजण वारे इल्ज़ाम खे रद्द करे थो। यूक्रेन पाकिस्तान खे का बि तस्दीक जोगी शाहिदी फराहम न कई आहे। पाकिस्तान इल्ज़ाम ते यूक्रेन खां बाज़ाब्ता वज़ाहत तलब कंदो। पाकिस्तान में इमदादी सामान जी अरिड़हीं खे गज़ा लाइ रवानी। वज़ीर आज़म जी हिदायत ते गज़ा जी अवाम लाइ इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट तां 200 टन इमदादी सामान रवानो कयो वियो। सुसमा वारे वज़ीर अता तारड़ इमदादी सामान फ़लस्तीनी सफ़ीर हवाले कयो। गज़ा लाइ इमदादी सामान उर्दन जे रस्ते उमाणियो पियो वञे। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त गज़ा में ॼाणी वणी ग़िज़ाई खोट पैदा थी वई आहे। पाकिस्तान हमेशह इसराइली बर्बरियत ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। इसराइली सिक्योरिटी काबीना गज़ा शहर ते कब्ज़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। वधीक रतो छाण जो ख़दशो। अरब मीडिया मूजिब इसराइली फ़ौज अॼु सुबुह गज़ा जे उत्तरी हिसे में रहवासियुनि खे लद पलाण जो हुकुम ॾेई छॾियो। हमास जो चवणु आहे त गज़ा ते इसराइल जो कब्ज़ो क़बूल न कयो वेंदो। क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर जो उहिदो ख़ाली। क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो। 9 मई केसनि में उमर अयूब खे सज़ा मिलण बाद इलेक्शन कमीशन खेसि डी-सीट करे छॾियो हो। जबरी गुमशुदनि बाबति कमीशन जी जोड़जक जस्टिस रिटायर्ड अरशद हुसैन चेयरमैन मुक़रर पधिराई मूजिब कमीशन खे हेलि ताईं मुबैना जबरी गुमशुदनि बाबति 10,607 केस मिलिया। 31 जुलाई 2025 ताईं 8,770 केस उकलाया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ प्रोटेक्टेड वापदारनि जे हवाले सां शिकायत जो नोटिस वठी छॾियो। आला सतही कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो। कमेटी प्रोटेक्टेड वापदारनि जी हद 301 यूनिट करण ते गौर कंदी। ज़रियनि मूजिब 201 यूनिट इस्तेमाल कंदड़ वापेदार 6 महीननि ताईं प्रोटेक्टेड कैटेगरी मां निकिरी वञनि था। वापेदारनि खे प्रोटेक्टेड मां निकिरण बाद 6 महीननि ताईं अटिकल 5,000 रुपया माहवार इज़ाफ़ी बिल ॾियणो पवे थो। जिस्मानी या ज़हनी क़ाबिलियत खां सवाइ हर कंहिंखे बराबर हक़ मिलणु घुरिजे। हर शहरी इज़त बराबरी ऐं मौक़नि जो हक़दार आहे। समाज जे हर फ़र्द ख़ासि तौर ते कमज़ोर तबक़नि जी हिफ़ाज़त करणु ज़रूरी आहे। ख़ासि ॿारनि जी तरक़ी ऐं बहाली हुकूमत जी तरजीह आहे। वरी वज़ीर जो तक़रीब खे ख़िताब संदसि चवण पाक फ़ौज जी बहादुरी ऐं क़ुर्बानीनि खे भेटा पेश कयां थो। हथियारबंद फ़ौजुनि सरहदुनि जी हिफ़ाज़त में का बि कसर न छॾी आहे। सिंध हुकूमत पारां जश्न आज़ादी मार्का हक़ जे हवाले सां तक़रीब मुनक़िद। वरी वज़ीर ख़ासि ॿारनि सां गॾु क़ौमी झंडो फड़कायो। तक़रीब में ॿारनि क़ौमी गीतनि ते टैबलोस पेश कया। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में तेज़ी जो लाड़ो जारी। 100 इंडेक्स में 800 पॉइंट्स इज़ाफ़ो। इंडेक्स 1,46,451 पॉइंट्स ते पहुची वियो। मुक़ाबले पर सां हथियारबंदनि हथां पीउ पुट अगवा। पुनो खान कॉलोनी वेझो रेणी केनाल ते वेठल मेघवाड़ बिरादरी जे घर ते हथियारबंद का करे साहिब ॾिनो ऐं बाल मेघवाड़ खे अगवा करे विया। इत्तला मिलण ते पुलिस हथियारबंदनि जे पुठियां कचे ॾांहुं रवानी थी वई। नौशे फिरोज में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल लोहारी नीगर जे क़त्ल में मुलविस निकितो। पुलिस मूजिब
मार्जविल लोहारी ऐं ॿियनि नीगर ख़मीसो वॻण जी खे ज़ियाती बाद बेदर्दी सां क़त्ल कयो। मुनवर मुग़ल नशे ऐं ॾोहनि जो आदी हो। पुलिस नीगर ख़मीसे वॻण जो क़त्ल केस दाख़िल करे वरितो। राधा मिर्सा मेहर शाह पंजू रोड बरोड़ा मोड़ वटि पीरसन जो लाश पीरसन जी मेहर वासी अली ख़ान तौर सुञाणप थी। पीरसन जे पुट जो चवण आहे त वालिद ॿिनि ॾींहंनि खां गुम हो। संदसि ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। दादू में 2 महीना अॻु दोस्त सां मुबैना ज़हर ॾेई क़त्ल थियल वज़ीर शाहणी जी क़बरकुशाई। जज ज़ीशान शेख जी निगरानी में डॉक्टरनि जी टीम क़बरकुशाई कई। क़बरकुशाई बाद सैंपल वठी लेबोरेटरी चकास लाइ कराची उमाणिया विया। फरियादी जो चवण आहे त केस तां हथ खणण लाइ संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में 3 वनडे मैचेस जी सीरीज़ अॼु शुरू थींदी। पहिरीं मैच पाकिस्तानी वक़्तु मूजिबि राति 11 वॻे खेॾी वेंदी। ॿी 10 ऐं टीं मैच 12 अगस्त ते खेॾी वेंदी।